बिरशाह जे कारोबारी शख्सियत शेख बिरादरी जे गुलाम रसूल गुलाम हुसैन शहजाद मल्ला पारां बिरशाह में बाअसर सांद बिरादरी खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजी ख़रीद कयल 700 फुट प्लाट ते सांद बिरादरी पारां ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश कई पई वञे, जंहिंजो फ़ैसिलो मखदूम हाउस हाला में फ़ैसिला कमेटी जे वडेरो अताउल्ला जुणे जो सरदार धणी बख़्श सोलंकी अब्बास काका सदोरो डायरी जी सरपंची हेठि 2019 में थियो हो। तर गुज़रियल ॾींहुं शाम 5 वॻे सांद बिरादरी जे माण्हुनि जिन में लालू सांद, गुलाम अली सांद, अदील सांद, अनील सांद ऐं कुझु नामालूम माण्हुनि औरतुनि समेत असांजे घर ते काह करे चादर ऐं चार दीवारी जो तक़दुस पायमाल कंदे असां मथां कातिलाणो हमलो कंदे लठियुनि कुहाड़ियुनि सिरनि जो आज़ादाना इस्तेमाल कंदे असांजे माण्हुनि खे मरणी करे विधो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदड़ शेख बिरादरी पारां सरवरी जमायत जे रूहानी पेशवा ऐं MNA मखदूम जमील ज़मा सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मा खां मुतालबो कयो त मखदूम हाउस जी फ़ैसिला कमेटी पारां कयल फ़ैसिले ते अमल करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची